नाज़िल सखर हाईकोर्ट में बोर्ड मुतासिरन की वाहर न थियण खिलाफ पटिशन ते ॿुधणी थी आहे। मुतासिरन की इमदाद न थियण ते अदालत कावड़ जो इज़हार कयो आहे। तफ़सीली रिवा है इनायत भट्टी। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में बोर्ड मुतासिरन बरसात सटियल माण्हुनि जी मदद न थियण बेयारो मददगार वेठल बोर्ड मुतासिरन पारां पटिशन दाख़िल कई वही हुई, जंहिंखां पोइ जो पटिशन की ॿुधणी जस्टिस ज़फर अहमद राजपूत ऐं जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ते ॿुधल डबल बेंच कई आहे। मां ॿुधणीअ दौरान कमिश्नर सखर उन में पेश थियो आहे। कमिश्नर चीफ इंजीनियर सखर बेराज ज़िले जा मुख़्तलिफ़ जो ऑफिसर उहे अदालत में पेश थिया। अदालत के हुकुम से केतरा ही टेंट सिटी कायम किया विया। अदालत के ब्रीफिंग किया वियो, जंहिंखां पोइ अदालत पुछाणो कयो तो केतरा टेंट कहिड़े कहिड़े इलाइक़नि में कहिड़नि तालुकनि में लॻा विया आहिनि। कमिश्नर सखर DC सखर असिस्टेंट कमिश्नर पारां उन में वाज़िह लिखियल न हो तो किथे टेंट लगाया विया आहिनि, जंहिंखां पोइ अदालत कावड़ जो इज़हार कयो। इंतजामिया अदालत खां पोइ नाए मञियो तो ज़मीनी हक़ीक़ी आहे। इंतजामिया कुछ भी नाए कयो वकीलन अदालत के आगाह किया है तो सिर्फ इंतजामिया कागजी कार्रवाई कई है। का भी गरीबन मुतासिरन जे लाइ टेंट नाए लगाई वही। उन मौके ते वकील शबीर शर अदालत के ॿुधायो तो खोड़ा खां रसूलाबाद ताईं शहर इलाक़ा बुड़िया विया आहिनि। मीरवा खां नए नओं कट लगायो वियो आहे। कमिश्नर सखर जो ॻोठ है वॾा बोज़दार वो भी पानी की लपेट में है। तो अदालत टेंट सिटी किथे किथे कायम करण जवाब न ॾियण खां पोइ हुकुम ॾिनो है तो कमिश्नर DC सखर डिवीज़न में पानी निकाल करे रोडन रस्तन ते वेठल मुतासिरन के टेंट सिटी मुंतकिल करण जूं समूह जो सहूलतूं आहिनि वो फराम करे 14 सेप्टेम्बर ते रिपोर्ट पेश कई वञे। जी इनायत, तव्हांजी मेहरबानी।